दादू पुलिस जो अनोखो कारनामो। कत्ल केस में घुरबल जवाबदार बदरान नाले भाई हमराह गिरफ्तार। कत्ल केस में चालान। ॻोठ थाणे जो साहब नारो एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। ॻोठ वीहड़ शरीफ वासी अली शेर पुट मज़न चांडियो भान सैदाबाद प्रेस क्लब ते पहुची एहतजाज कंदे दाहियो आहे त 2 साल अॻु फुलजी पुलिस खे स्पाट शरीफ मां खंभे कत्ल केस में चालान करे छॾियो। हुन चयो त पुलिस खे घुरबल जवाबदार जो नालो ऐं वल्दियत साॻी हुजण सबबि पुलिस मूंखे गिरफ़्तार करे बेगुनाह चालान कयो, जंहिंखां पोइ हू 10 महीननि ताईं कोर्ट जा चकर काटींदो रहियो, जॾहिं त 2 महीना हरूभरू जेल में विझी केस परेशान कयो वियो। अलीशेर पुट मदन चांडियो इल्ज़ाम हणंदे चयो त गिरफ़्तारी दौरान हुन पुलिस वारनि खे ॿुधायो त हू साॻियो जवाबदार न आहे, पर पुलिस खां 2 लख रुपया रुश्वत तलब कई। हुन चयो त रुश्वत न ॾियण तां पुलिस साॻियो नालो हुजण जे ॾोह में खेसि 2 महीननि ताईं जेल में बंदि करे कत्ल केस में चालान कयो। हुन ॿुधायो त पुलिस खे कत्ल केस में घुरबल जवाबदार दादू जे ॻोठ वज़ीर चांडियो जो रहवासी आहे, जॾहिं त आऊं ज़िले जामशोरे जे ॻोठ वीहड़ शरीफ में रहां थो। ॻोठाणे साफ़िन खे ॿुधायो त कत्ल केस में बेगुनाह चालान थियण बाद हैदराबाद अदालत संस नालो केस मां ख़ारिज करे छॾियो, जॾहिं त IG सिंध पारां करायल जांच में पिण हू बेॾोही साबित थियो आहे। हुन चयो त मूंखे 10 महीननि ताईं कोर्ट जा चकर काटण समेत 2 महीना जेल में वाड़ींदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई वई। हुन IG सिंध समेत समूरनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त रुश्वत न ॾियण ते खेसि बेगुनाह कत्ल केस में चालान कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम भान सईदाबाद।